जी नाज़रीन, पाकिस्तान सुपर लीग सीज़न 8 जी शानदार शुरुआत थी वही है ऐं अॼु इफ़्तिताही मैच लाहौर कलंदर्स ऐं मुल्तान सुल्तान्स विच में खेॾी वेंदी। मेगा इवेंट आहे पूरे मुल्क जे नौजवाननि नारियुनि पोढ़नि पकनि जूं नज़रूं जेके आहिनि उहे खुतल आहिनि PSL ॾे, छाकाणि त हिकिड़ो अहिड़ो इवेंट आहे जंहिंमें हर माण्हू दिलचस्पी वठंदो आहे। रांदियूं ज़रूरी आहिनि, रांदि जेसिताईं असांजी जिस्मानी सरगर्मी न आहे तेसी ताईं असां ॼण त बीमार आहियूं ऐं जिस्मानी सरगर्मी हर माण्हू खे करणु घुरिजे, पोइ उहो कहिड़े बि उमिरि में आहे। उहो जेकॾहिं झूनो आहे त उहो पाण खे जेकॾहिं सही रखे सघे थो त उहो जिस्मानी सरगर्मियुनि सां ई सही रखे थो। जेकॾहिं नौजवान आहे त उहो बि जिस्मानी सरगर्मी, मतिलबु मर्द औरत हर माण्हू खे। पर अफ़सोस सां असां वटि अॼुकल्ह जेको हलंदड़ वक़्तु आहे डिजिटल गैजेट्स आहिनि, पोइ उनजे करे जेके रांदियूं आहिनि या रांदियुनि जो रुझान आहे उहो कंहिं हद ताईं घटिजी वियो आहे। किथे किथे अमन वारी सूरत हाल बि नज़र में रखी वेंदी आहे। वालदेन पंहिंजे ॿारनि खे परे वारे कंहिं ग्राउंड में कोन छॾींदा आहिनि या कुझु ग्राउंड जी खोट हूंदी आहे। किथे वरी जेको असां वटि माहौल साज़गार न हूंदो आहे, जंहिंजे करे इन क़िस्म जी शयूं थींदियूं आहिनि। PSL ते ॻाल्हाईंदासीं, रांदियुनि ते ॻाल्हाईंदासीं, क्रिकेट समेत समूरियुनि जिस्मानी सरगर्मियुनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर पंहिंजो फोकस जेको आहे अॼु PSL हूंदो। स्पोर्ट्स एनालिस्ट आहिनि AG बुघियो साहब असांखे जॉइन कयो आहे। बुघियो साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। वॾी महिरबानी। AG साहब, कीअं था ॾिसो PSL जो जेको मेगा इवेंट आहे, जेको हर साल फेबरवरी मार्च जे महीननि में करायो वञे थो ऐं उनजे लाइ इंतज़ारु हूंदो आहे, ख़ासि तौर ते नौजवाननि खे इंतज़ारु हूंदो आहे, पोइ स्टेडियम ॾांहुं बि रुख कंदा आहिनि, TV स्क्रीन्स ते बि माण्हू ॾिसंदा आहिनि। मतिलबु इन इवेंट खे इंजॉय कयो वेंदो आहे ऐं ॼण त हर शहर जो माण्हू जेको आहे जज़्बाती तौर ते टीमुनि सां ॻंढियल बि हूंदो आहे। कीअं था ॾिसो इन क़िस्म जे मेगा इवेंट खे? साईं, असल त सची ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में स्पोर्ट्स जी जेका इंतिहाई खोट आहे न, बेइंतिहा। सो हिन ॾुखी माहौल में जिथे हर माण्हू महांगाई जे बर चढ़ियल आहे या कंहिं न कंहिं ज़ाती ज़िंदगी जी टेंशन में आहे, असां वटि स्पोर्ट्स कल्चर आहे ई कोन। हाणे हिकिड़ो इवेंट पाकिस्तान ऑर्गेनाइज़ कयो आहे, हिनखे 3-4 साल आहे पियो थो हले तक़रीबन। त इन जो फ़ाइदो इहो आहे त घटि में चलो जी थोरी घणी मुल्क में महीने खनि जे लाइ तफ़रीह अची थी वञे न साल में, पोइ माण्हू फ्रेश थो वञे, सुठी ॻाल्हि आहे, थियणु खपे। पर असां वटि अञा उहो कल्चर स्पोर्ट्स हिन मुल्क में डेवलप कोन पियो। थियण मां सम्झां थो ॾाढो बेस्ट आहे पाकिस्तान जे लाइ। ओवरऑल सिहत जे हवाले सां पाकिस्तान में वॾा प्रॉब्लम्स आहिनि ऐं मां सम्झां थो कि गुड साइन खणी चइजे त PSL हिकिड़ो गुड इवेंट आहे ऐं माण्हुनि खे इंजॉय करणु खपे ऐं बिल्कुलु मौक़ो फराहम करे थो पियो। सही। अच्छा AG साहब, छो भला असां वटि हर हुकूमत चवंदी आहे, सूबाई हुकूमत बि इहा दावा कंदी आहे, वफ़ाक़ी हुकूमत बि चवंदी आहे, रांदियुनि वारो शोबो बि हूंदो आहे, PCB बि आहे, पर असां वटि ॼण त हिकिड़ी इन शइ जी, जीअं तव्हां बि इन शइ खे ॾिठो आहे, ऑब्ज़र्व कयो आहे, त खोट हूंदी आहे। माण्हू छा पंहिंजे ॿारनि खे हाणे स्पोर्ट्स ॾांहुं, जिस्मानी सरगर्मियुनि ॾांहुं तरबियत न पिया ॾियनि या इन्फोर्स न पिया कनि, छाकाणि त ॿार नौजवान सभु मोबाइल गैजेट्स में हूंदा आहिनि, पोइ उहे गेम्स में हुजनि या रील्स ॾिसनि, वीडियोज़ ॾिसनि, जेको बि कमु कनि पिया सॼो ॼण त उहो डिजिटल थिए पियो ऐं फ़ोन जे वसीले ई थिए पियो, स्मार्ट फ़ोन जे वसीले ई थिए पियो। त जेको असां पंहिंजो नुक़सानु करे रहिया आहियूं ऐं जॾहिं वञी डॉक्टर्स चवनि था, पोइ वञी वॉक करणु शुरू करे थो असांजो माण्हू। त हाणे इन क़िस्म जी सूरत हाल में थियणु छा घुरिजे, हुकूमतुनि खे छा करणु घुरिजे? साईं, मां सम्झां थो त जेका न हीअ शइ पंहिंजे हिते परेशानी वर चढ़ी वई आहे। पूरी दुनिया में अगरि तव्हां ॾिसो जेके इंटरनेशनल सिटीज़ आहिनि, कंट्रीज़ आहिनि, त सभ खां पहिरियों पंहिंजो स्पोर्ट्स कल्चर डेवलप थियूं कनि। असां वटि बदकिस्मती छा आहे त ग्राउंड्स ई अवेलेबल न आहिनि। सभ खां वॾी त जेका असांजे मुल्क में प्रॉब्लम अची वई आहे न, स्ट्रीट डीलर माफिया एॾी त मज़बूत थी वई आहे जो किथे बि ख़ाली जॻह मिले थी उन्हनि खे, सभ खां पहिरियों बिल्डर्स जॻह ते कंहिं न कंहिं तरीक़े सां मोनोपोली काइम करे कब्ज़ो करे था वठनि, उन खां पोइ ग्राउंड ख़तमु। वरी चलो अञा बि सवलो तरीक़ो अगरि तव्हां वञो त असां वटि ओलंपिक्स गेम्स थियनि थियूं, पैरालिम्पिक्स गेम्स थियनि थियूं या सेफ गेम्स थियनि थियूं, का बि हिकिड़ो इवेंट पाकिस्तान में पूरे साल में कोन थो थिए। अहिड़ो इंडोर गेम्स तव्हां वटि कोन था थियनि पिया, अवेयरनेस ई कान्हे का। त वीचारा जेके वालदेन आहिनि या असांजा जेके खणी चइजनि सञामेंद माण्हू आहिनि, अगरि तव्हां अॼु खां 20 साल पोइ वञो त असां वटि एजुकेशनल सिस्टम में स्पोर्ट्स जो बाक़ाइदा फंड मुक़ररु थींदो हुयो, ग्राउंड्स लाइ, सेहतमंद एक्टिविटीज़ जे लाइ बाक़ाइदा PT टीचर अपॉइंट थींदा एज़ ए गवर्नमेंट। पर असां वटि हाणे मार्केट में उहा शइ आहे ई कान, सिस्टम ई कोन बिल्डअप थिए न किथां। हाणे पूरी दुनिया में अगरि तव्हां ॾिसो त पाकिस्तान वाइड कंट्री आहे जंहिंमें सेल्फली माण्हू पंहिंजी महिनत करे बचो आहे। जेको आहे लॉन्ग थ्रो में जेको आहे इवेंट में पार्टिसिपेट कयो, हिन में
इन किक बॉक्सिंग में छोकिरो पंहिंजी महिनत पाण ते थियो, साम्हूं हथार साम्हूं टेनिस आहे उहो बि पंहिंजी महिनत पाण जे तहत थियो। यानी कि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान कंहिं बि जॻह ते राइटली हिकु प्लेटफॉर्म मुहैया ई कान थी करे कंहिं प्लेयर खे सिस्टम खे सपोर्ट थी करे। एजुकेशन प्राइमरी लेवल खां वठो सेकेंडरी लेवल ताईं स्पोर्ट्स ज़ीरो आहे, कॉलेज लाइफ में अचो त ज़ीरो आहे, यूनिवर्सिटी लाइफ में अचो त यानी कि जेके वॾी वॾी सोसाइटियूं ठहनि पियूं आहिनि, सोसाइटी ग्राउंड ॾिसण जे लाइ था ठहनि पिया, खेॾण जे लाइ एक्टिविटी जे लाइ त माहौल ठहे ई कोन थो पियो। इनजे करे असां ॾींहं ॾींहुं सख़्तु तरीक़े लाइफ था वञूं, डिक्लाइन चाहियूं असां। दुनिया में ग़रीब एथोपिया था कब उन एथलीट निकिरनि। सही, मतलब एजी साहब असां वटि बिल्कुलु सही था चओ त असां वटि रांदियूं बि जेके आहिनि उहे ॼण त अलामती बणिजी वियूं आहिनि। पोइ यूनिवर्सिटीज़ हुजनि, कॉलेजिस हुजनि, स्कूल हुजनि या जेके बि इदारा जेके एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ कराईंदा आहिनि, पोइ उन्हनि में ख़ासि तौर ते इंडोर या आउटडोर जेके गेम्स आहिनि त उहे ॼण त बसि अलामती हूंदियूं आहिनि। हिकिड़ो ॾींहुं थियूं उहे रूटीन में शयूं कोन हूंदियूं आहिनि। पर पोइ असां वटि इन कल्चर खे हथी वठाइण जे लाइ नेठि को त किरदारु अदा कंदो, ख़ासि तौर ते जेको रांदियुनि वारो खातो आहे या जेके इन क़िस्म जा इदारा आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु घुरिजे त उहो जीअं कल्चर डेवलप थिए। बुगे साहब वैक्यूम आहे, वैक्यूम खे कवर करण जे लाइ हर माण्हू खे पंहिंजो इरादा करणो पवंदो। ख़ासि करे एजुकेशन वाहिद डिपार्टमेंट आहे असां वटि जंहिंमें असां वटि ऑलरेडी आहे। नंबर 1 फंड डीसी लेवल ग्राउंड जेका अलॉट आहिनि स्पोर्ट्स जे हवाले सां, पोइ ग्राउंड डॉक्यूमेंट्स में तव्हां प्रैक्टिकली ग्राउंड चेक उन्हनि खे सिटी में न तहसील में। हाणे मुंहिंजे नज़र में सोल्यूशन आहे सोल्यूशन। असां कुझु बि न सिर्फ़ु फिजिकली ट्रेनिंग सिस्टम बहितर कयो त मां सम्झां थो त प्लेयर शुरू थी वेंदा। हीअ गवर्नमेंट इन पासे तव्हां अचण ई कोन थी ॾिए, अचण ई कोन थी। सिंध में ॿुधायो मां स्पोर्ट्स जो मिनिस्टर आहे तव्हां वटि, स्पोर्ट्स मिनिस्ट्री खे तव्हां घुरे करे सिर्फ़ु लाइव पुछो तव्हांजो हिन साल ख़ासि इवेंट अहिड़ो जंहिंमें तव्हांखे कारकर्दगी ॾिनी हुजे, जंहिंमें असां माण्हुनि खे सिंध गवर्नमेंट कान सम्झाइण सवाइ उन में पैसो अलॻि करण जे तव्हां वटि ॿी का आहे ई न। मिनिस्टर साहब टीवी ते अलॻि था, स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे उनजो छा हुजणु खपे, किथे बि इवेंट में कोन्हे को। त इहे असां दायरो आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंट सां गॾु असां मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स जेको आहे ज़ीरो आहे, को ध्यानु ई न आहे पासे। सही। अच्छा एजी साहब असां वटि जीअं तव्हां ॻाल्हि कयो था त जेके खाता बि आहिनि, मिनिस्ट्रियूं बि आहिनि, पर उहे पंहिंजी ज़िम्मेवारी नथियूं निभाइनि। हाणे जेका रांदीगरनि जी चूंड आहे उनखे कीअं था ॾिसो? ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण क़ौमी टीम जी ॻाल्हि कयूं पोइ उहा कहिड़े बि गेम जे फॉर्मेट जे लाइ चूंडी वञे त उन में तव्हां कीअं था ॾिसो? छा उते मेरिट आहे या कोन्हे? माज़ी में त इन क़िस्म जा तासुर ऐं तासुब वारियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं, पर हाणे त लाड़काणे जो नौजवान आहे, शाहनवाज़ ॾहाणी आहे, दादू जो ज़ाहिद भट्टी आहे, हैदराबाद जो बि नौजवान आहे, मुख़्तलिफ़ शहरनि मां, कराची जो बि नौजवान आहे। त हर शहर मां जेके हिंसे मेंबर आहिनि, मतिलबु ही PSL जूं त फ्रेंचाइज़ आहिनि, इहे अलॻि फॉर्मेट आहे, पर हूअं क़ौमी टीम जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं या टैलेंटेड जेके रांदीगर आहिनि असांजा नौजवान, उन्हनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहे कीअं था ॾिसो? उन्हनि जी जेका चूंड आहे उन में मेरिट कई वञे थी या माज़ी वारी रिवायत बरक़रार आहे? साईं उन खां बि ख़तरनाक आहे। माज़ी में ग्राउंड्स अवेलेबल हुया खेॾण जे लाइ। शाहनवाज़ ॾहाणी मां तव्हांखे हिस्ट्री ॿुधायां, मुंहिंजे क्लब जो छोकिरो आहे शहबाज़ लाड़काणे जो, इहो हिकिड़े ॻोठी में खेॾियो पिए। मुंहिंजा ॿ सीनियर साथी आहिनि, शाहजहान खोखर, मख्तर सूमरो, फोर्ड जर्नलिस्ट आहे। उन किथां ते वेंदे हिनखे ॾिठो त हे वीचारो खेॾे पियो, फास्ट बॉलिंग पियो करे, हुनखे पॉलिश करे पहुचायो। डिस्ट्रिक्ट लाड़काणे में हिकिड़ो ग्राउंड आहे स्टेडियम, शेख स्टेडियम, जंहिंमें 500 क्रिकेट क्लब वञी जेका टेप बॉल बि खेॾंदा आहिनि, सभु रांदियूं हिकिड़े ग्राउंड में थी वञनि। ओवरऑल लाड़काणे डिस्ट्रिक्ट में क्रिकेट ग्राउंड कोन्हे को, वरी ठहियो आहे जेको मैच ई कोन थींदा, पूरे डिस्ट्रिक्ट ग्राउंड कोन्हे को। जीअं खेॾायो था चाहे हुनजी जेके बि उहो पंहिंजे ॾेखारे खेॾे थो। दादू तव्हांजो हिकिड़ो ग्राउंड बि कोन्हे को। हैदराबाद सिटी में हिकिड़ो आहे, हैदराबाद सिटी में स्टेडियम कोन्हे को। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सिस कोन्हनि के, घिटी में ॿार ईंदा त कंदा, बिल्कुलु सही था चओ। में ग्राउंड कोन बचाईंदा त बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी बुगे साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन प्रोग्राम जारी आहे, वठंदा ब्रेक।